ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 15/10/2025। अॼु बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार, आत्मा रूपी बैटरी 84 मोटरनि में वञण जे कारण डल थी वई आहे। हाणे हुनखे यादि जी यात्रा सां भरपूर करो। प्रश्न: बाबा के ॿारनि खे ॾाढो भाग्यशाली सम्झंदा आहिनि। उत्तर: जंहिं वटि कोई झंझट न आहे, जो निर्बंधन आहिनि, अहिड़े ॿारनि खे बाबा चवंदा आहिनि तव्हां ॾाढा भाग्यशाली आहियो। तव्हां यादि में रही करे पंहिंजी बैटरी फुल चार्ज कंदा आहियो। अगरि योग न सिर्फ़ु ज्ञान ॿुधाईंदा त तीर लॻी न सघंदो। भले कोई केतिरो बि भपके सां पंहिंजो अनुभव ॿुधावे, लेकिन ख़ुदि में धारणा न थींदी त दिलि अंदरि खाईंदी रहंदी। ओम शांति। मीठे मीठे रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि। रूहानी बाप जो नाम छा आहे? शिव बाबा। उहा आहे ई भॻवानु, बेहद जो बाप आहे न। मनुष्य खे कॾहिं बेहद जो बाप अथवा ईश्वर व भॻवानु न चई सघंदा आहियूं। नाम भल ॾाढनि जे शिव आहिनि, परंतु उहे सभु देहदारी आहिनि, इन करे उन्हनि खे भॻवानु न चई सघंदासीं। इहा बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। मां जंहिंमें प्रवेश कयो उन्हनि जो इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। तव्हां ॿारनि सां कई पुछंदा आहिनि तव्हां इन्हनि खे भॻवानु छो चईंदा आहियो? बाप पहिरियों खां ई सम्झाईंदा आहिनि, कोई बि स्थूल व सूक्ष्म देहदारी खे भॻवानु न चईंदा आहियूं, न चई सघंदा आहियूं। सूक्ष्म देहदारी सूक्ष्म वतनवासी ठहिरिया, उन्हनि खे देवता चईंदासीं। ऊच ते ऊच आहे ई भॻवानु परमपिता, ऊच ते ऊच आहे ई उन्हनि जो नाम। उन्हनि जे रहण जो स्थान बि ऊचे ते ऊचो परम धाम आहे। बाप सभी आत्माउनि सहित उते निवास कंदा आहिनि। बैठक बि ॾाढी ऊच आहे। वास्तव में कोई वेहण जी जॻह न आहे। जीअं स्टार्स किथे वेठा आहिनि, छा बीठा आहिनि न? तव्हां आत्माऊं बि पंहिंजी ताक़त सां उते बीठियूं आहियो। ताक़त अहिड़ी मिलंदी आहे जो उते वञी करे खड़ा थींदा आहियूं। बाप जो नाम ई आहे सर्वशक्तिवान। उन्हनि सां शक्ति मिलंदी आहे न। आत्मा उन्हनि खे यादि कंदी आहे, बैटरी चार्ज थी वेंदी आहे न। आत्मा बाबा खे यादि करण सां हुनजी बैटरी चार्ज थी वेंदी आहे। जीअं मोटर में बैटरी हूंदी आहे, उनजे जोर सां ई मोटर हलंदी आहे। बैटरी में करंट भरी हुई हूंदी, पोइ हलंदे हलंदे उहो ख़ाली थी वेंदी। पोइ बैटरी मेन पावर सां चार्ज करे मोटर में विझंदा आहिनि। उहो थींदी आहे हद जी ॻाल्हियूं। हीअ बेहद जी ॻाल्हि आहे। तव्हांजी बैटरी त 5000 वर्ष हलंदी आहे। हलंदे हलंदे पोइ ढीली थी वेंदी आहे। मालूम पइजंदो आहे हिकदमि ख़तमु न थींदी आहे, कुझु न कुझु रहंदी आहे। जीअं टॉर्च में डिम थी वेंदा आहिनि न, जीअं टॉर्च में डिम थी वेंदी आहे। आत्मा त आहे ई हिन शरीर जी बैटरी, है न। आत्मा त आहे ई हिन शरीर जी बैटरी। इहा बि डल थी वेंदी आहे। बैटरी हिन शरीर सां निकिरंदी बि आहे, पोइ ॿी टी मोटर में वञी करे पईंदी आहे। 84 मोटर में हुननि खे विझिबो आहे न बैटरी खे। त हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां केतिरा डल हैड पत्थर बुद्धि थी आहियो। हाणे पोइ पंहिंजी बैटरी भरो। सिवाइ बाप जी यादि जे आत्मा कॾहिं पवित्र न थी सघंदी। हिकु ई सर्वशक्तिवान बाप आहे न, जंहिंसां योग लॻाइणो आहे। बाप ख़ुदि पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि कि मां छा आहियां, कीअं आहियां, कीअं तव्हांजी आत्मा जी बैटरी डल थी वेंदी आहे। हाणे तव्हांखे राय ॾिनो आहे, मूंखे यादि करो त बैटरी सतो प्रधान फर्स्ट क्लास थी वेंदी। पवित्र ठहिण सां आत्मा 24 कैरेट ठही वेंदी। हाणे तव्हां मुलमे जा ठहिया आहियो न, ताक़त बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। हाणे तव्हां मुलमे जा ठहिया आहियो,
ताक़त बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। उहा शोभा न ॾिए थी। पवित्र ठहिण सां आत्मा 24 कैरेट ठही वेंदी आहे। हाणे तव्हां मुल्मे जा थी विया आहियो। ताक़त बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। उहा शोभा न रही आहे। हाणे बाप तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार मुख्य ॻाल्हि आहे योग में रहणु, पवित्र ठहिणो आहे, न त बैटरी भरिजंदी न, योग लॻंदो न। भल कुकड़ ज्ञानी त ॾाढा आहिनि, ज्ञान भल ॾींदा आहिनि, परंतु उहा अवस्था न आहे। हिते वॾा भपके सां अनुभव ॿुधाईंदा आहिनि, अंदरि खाईंदो रहंदो आहे। मां जो वर्णन कंदो आहे अहिड़ी अवस्था त आहे न। कई पोइ योगी तो आत्मा ॿार बि आहिनि। बाप त ॿारनि जी ॾाढी महिमा कंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि ॿार ॾाढो ॾाढो भाग्यशाली आहियो, तव्हांखे त एतिरा झंझट न आहिनि। इन्हनि खे ॿार जासी हूंदा आहिनि जंहिंखे उन्हनि खे बंधन बि हूंदो आहे। बाबा खे केतिरा ढेर ॿार आहिनि, सभिनि जी संभाल देख रेख करणी पवंदी आहे। बाबा खे बि यादि करिणो आहे। मतिलबु ब्रह्मा बाबा खे एॾा ॿार आहिनि, पोइ शिव बाबा खे बि यादि करिणो आहे। माशूक जी यादि त बिल्कुलु पकी हुजणी खपे। भक्ति में त तव्हां बाप खे केतिरो यादि कंदा आया आहियो। हे भॻवानु, पूजा बि पहिरियों उन्हनि जी कंदा आहियो। पहिरियों निराकार भॻवान जी ई कंदा आहियूं। ईअं न की हुन समय तव्हां आत्म अभिमानी ठहींदा। आत्म अभिमानी हूंदव पोइ पूजा थोरी कंदव। आत्म अभिमानी पूजा न कंदा आहिनि। बराबरि आहे, छोकी ख़ुदि खे आत्मा सम्झाजे त परमात्मा सम्झो बाप थी वियो। बाप जी थोरी पूजा कंदा आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि पहिरियों भक्ति शुरू थींदी आहे त पहिरियों हिकु बाप जी पूजा कंदा आहिनि, हिकु ई शिव जी पूजा कंदा आहिनि। यथा राजा रानी तथा प्रजा, ऊच ते ऊच आहे ई भॻवानु, उन्हनि खे ई यादि करिणो आहे। ॿिया जो बि सभु हेठि आहिनि, ब्रह्मा विष्णु शंकर खे यादि करण जी दरकार न आहे। ऊच ते ऊच बाप खे ई यादि करिणो आहे। परंतु ड्रामा जो पार्ट अहिड़ो आहे जो हेठि उतरण लाइ ॿंधियल ई आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि त कीअं हेठि उतरंदा आहियो। हर ॻाल्हि आदि खां अंत ताईं, मथे खां हेठि ताईं बाप सम्झाईंदा आहिनि। आदि खां अंत ताईं, मथे खां हेठि ताईं। भक्ति बि पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो थींदी आहे। हाणे पोइ सतो प्रधान ठहो था न, इन जे लाइ महिनत आहे, पवित्र ठहिणो आहे। पंहिंजे खे ॾिसणो आहे माया किथे धोखो त न ॾींदी आहे, मुंहिंजी क्रिमिनल आहे त न ठहींदी आहे न, कोई पाप जो ख़्यालु त न ईंदो आहे न। गायन आहे न, प्रजापिता ब्रह्मा त हुननि जी संतान ब्रह्मण ब्रह्मणियूं भाउ भेण ठहिया न। हितां जा ब्रह्मण माण्हू बि पंहिंजे खे ब्रह्मा जी औलाद कहलाईंदा आहिनि। तव्हां बि ब्रह्मण भाई भेण ठहियो न, पोइ विकारी दृष्टि छो रखंदा आहियो। ब्रह्मणनि खे तव्हां सुठी रीति दृष्टि ॾेई सघंदा आहियो। हाणे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, ब्रह्मा जी संतान ब्रह्मण ब्रह्मणियूं ठही करे पोइ देवता ठहींदा आहिनि। चवंदा बि आहिनि बाबा अची करे ब्रह्मण देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। असां ब्रह्मा जी संतान भाउ भेण थी वियासीं, पोइ कुदृष्टि कॾहिं न वञणी खपे, हुनखे रोकणो आहे। इहा बि असांजी मिठी भेण आहे, उहा लव रहणो खपे। जीअं ब्लड कनेक्शन में लव रहंदो आहे न, उहो बदिली करे रूहानी थी वञे। इन में ॾाढी महिनत आहे बि ॾाढो सहज। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। विकारी दृष्टि न रखी सघंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे अखियूं ॾाढो दुख ॾियण वारियूं आहिनि, उन्हनि खे बदिलणो आहे। असां आत्मायूं आहियूं। हाणे त असां शिव बाबा जा ॿार आहियूं, एडॉप्ट कयल उहा भाउ भेण आहियूं। असां पंहिंजे खे बीके कहलाईंदा आहियूं। चलन में फ़र्क़ु त रहंदो आहे न। टीचर्स जो कमु आहे क्लास में सभिनि खां पुछणु, तव्हां सम्झंदा आहियो असांजे भाउ भेणनि जी दृष्टि रहंदी आहे या कुझु चंचलता आहे, त इहा टीचर जो कमु आहे। सचा बाप जे अॻियां सच न ॿुधाए, कूड़ ॻाल्हाए त ॾाढो ॾंड पइजी वेंदो। कोर्ट में कच मुटवाईंदा आहिनि। सचे ईश्वर बाप जे अॻियां सच चईंदासीं। सचे बाप जो सचो बि ॿार बि सचो हूंदो। बाबा ट्रुथ आहे न, उहो सत्य ई बदिलाईंदा आहिनि।
बाक़ी सभु गपोड़ा आहिनि। श्री श्री 108 पंहिंजे के कहलाईंदा आहिनि। वास्तव में इहा त माला आहे जो सिमरंदा आहिनि। इहे बि ॼाणंदा न आहिनि कि असां छो सिमरंदा आहियूं, है न। वास्तव में इहा त माला आहे जो असां सिमरंदा आहियूं। इहे बि ॼाणंदा न आहिनि कि असां छो सिमरंदा आहियूं। बौद्धनि जी बि माला, क्रिश्चन जी बि माला हूंदी आहे। हर हिकु पंहिंजे ढंग सां माला फेरंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान मिलियो आहे न। चओ 108 जी जो माला आहे हुन में मथे में आहे फूल निराकार। उन्हनि खे ही सभु यादि कंदा आहिनि। उन्हनि जी यादि सां ई असां स्वर्ग जी पटरानी अर्थात महारानी ठहींदासीं, है न। उन्हनि जी यादि सां ई असां स्वर्ग जी पटरानी अर्थात महारानी ठहींदासीं। नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहिणो आहे। ई सूर्यवंशी मखमल जी पटरानी ठहिण पोइ खादी जी थी वेंदासीं, है न। हाणे बाबा असांखे सूर्यवंशी मखमल जी महारानी ठाहींदा आहिनि, पोइ खादी जी थी वेंदासीं। त ईअं पॉइंट्स बुद्धि में रखी पोइ सम्झाइणो आहे। पोइ तव्हांजो नाम ॾाढो बालो थी वेंदो। ॻाल्हि करण में शेरनी ठहो, है न। ॻाल्हि करण में शेरनी ठहो। तव्हां शिव शक्ति सेना आहियो न। अनेक प्रकार जी सेनायूं आहिनि। हुते बि तव्हां वञी करे ॾिसो छा सिखलाईंदा आहिनि। लाखों मनुष्य वेंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि क्रिमिनल आहे ॾाढो धोखो ॾियण वारी आहे। पंहिंजी अवस्था जो वर्णन करिणो खपे, अनुभव ॿुधाइणो खपे। असां घर में कीअं रहंदा आहियूं, अवस्था ते छा असरु पवंदो आहे। डायरी रखो, केतिरो समय हिन अवस्था में रहंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि रुस्तम सां माया बि रुस्तम थी करे लड़ंदी आहे। युद्ध जो मैदान आहे न। माया ॾाढी बलवान आहे। माया अर्थात 5 विकार। धन खे संपत्ति चइबो आहे। जंहिं वटि जास्ती संपत्ति हूंदी आहे, अजामिल बि जास्ती उहो ई ठहींदो आहे। बाप चईंदा आहिनि पहिरियों तव्हां वैश्याउनि खे बचायो त उहो बि पंहिंजे एसोसिएशन ठाहींदियूं, है न। बाप चईंदा आहिनि तव्हां पहिरियों वैश्याउनि खे बचायो, उहो बि पंहिंजी एसोसिएशन ठाहींदियूं आहिनि। उहो बि पंहिंजी एसोसिएशन ठाहींदियूं। असांखे त बाबा सां वरसो वठिणो आहे। जॾहिं उन्हनि खे वैश्याउनि खे ईअं सम्झाईंदासीं न त उहा निकिरी ईंदियूं ऐं पंहिंजो हिकु एसोसिएशन ठाहींदियूं। ॾिसो बाबा चए तईं त ज़रूरु ठाहींदियूं, निकितियूं बि हूंदियूं काफ़ी। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे शिवालय जो मालिक ठाहिणु आयो आहियां। इहा अंतिम जन्म आहे न। वैश्याउनि खे सम्झाइणो खपे तव्हांजे नाम जे कारण भारत जी एतिरी आबरू अर्थात इज़त वई आहे। हाणे बाप आया आहिनि शिवालय में वठी वञण लाइ। असां श्रीमत ते आया आहियूं तव्हां वटि। हाणे तव्हां विश्व जा मालिक ठही वञो। बाबा जो भारत जो नाम बालो करो असांजे मुआफ़िक़। असां बि बाप खे यादि करण सां पवित्र ठहूं था। तव्हां बि अञा ठहूं था या ठही वियासीं। तव्हां बि इहे हिकु जन्म छीचे कमु छॾो। रहम त करिणो आहे न, पोइ तव्हांजो नाम बालो थी वेंदो। चईंदा हिननि में अहिड़ी ताक़त आहे जो अहिड़ो गंदो कमु हिननि सां छुड़ाए ॾिनो। सभिनि जी एसोसिएशन आहे न। तव्हां पंहिंजी एसोसिएशन ठाहे करे गवर्नमेंट सां जो मदद चाहे वठी सघंदा आहियो। उन्हनि खे ईअं चओ त गवर्नमेंट बि ॾींदी। त हाणे अहिड़ा छीछी जंहिं भारत जो नाम बदनाम कयो आहे उन्हनि जी सेवा करो। तव्हांजी बि यूनियन ॾाढी पकी खपे, मतिलबु ब्रह्मण ॿारनि जी, जेका उते वञी सेवा कंदा, जो 10-12 आपस में मिली करे वञनि। मातायूं बि सुठी खपनि न। कोई नयो युगल हुजे चए असां पवित्र रहंदा आहियूं। पवित्र रहण सां ई विश्व जा मालिक ठहींदासीं। त छो न पवित्र ठहींदा। सॼो झुंड जो झुंड हुजे लेकिन पको हुजे, न। हिते हिननि जी सेवा करण लाइ पवित्रता ॾाढी पकी खपे।
ॾाढी नम्रता सां वञी करे चइणो आहे, असां तव्हांखे परमपिता परमात्मा जो पैगाम ॾियणु आया आहियूं। हाणे विनाश साम्हूं बीठो आहे। बाप चईंदा आहिनि मां सभिनि जो उद्धार करणु आयो आहियां। तव्हां बि इहे हिकु जनम विकार में न वञो। तव्हां सम्झाए सघंदा आहियो असां ब्रह्म कुमार कुमारियूं पंहिंजी ई तन मन धन सां सर्विस कंदा आहियूं। तव्हां ईअं वेंदा आहिनि ॾाढी सारी ईअं माण्हू वेंदा आहिनि उन्हनि खे बचाइण लाइ, उन्हनि खे छो जो उन्हनि वटि पैसो त हूंदो न आहे, है न, त बीमारी या कोई ख़र्चो हिन बहाने वेंदा आहिनि। भई तव्हां हिते आयो, तव्हांखे कोई तकलीफ़ आहे, कुझु खपे, कुझु हीअं आहे, त हिन बहाने उहे सभिनि सां मिलंदा आहिनि। कोई इच्छा रखंदी आहे की असां ॿाहिरि निकिरूं त उन्हनि खे कढंदा बि आहिनि। इहे ॾाढा सारा माण्हू आहिनि। त ईअं बाबा जे ॿारनि में बि पक्का ग्रुप ठाहे करे अगरि उन्हनि वटि वेंदा ऐं ईअं चईंदा, है न, त जेका असांजे कुल जी हूंदी हुते त उहे निकिरी ईंदा, है न। त तव्हां सम्झाए सघंदा आहियो असां ब्रह्म कुमार कुमारियूं पंहिंजी ई तन मन धन सां सर्विस कंदा आहियूं। असां भीख त मांगदा न आहियूं, है न। त असां जीअं विकार छॾे बाबा खां वर्स वठूं था, त तव्हां बि हाणे अचण वारी दुनिया जेकी स्वर्ग आहे हुन में बि उच्च पद पाइणो आहे, हुन में बि हलणो आहे, त तव्हां बि हीअं बाबा खे यादि करे वर्स वठो। इहे कमु छॾो। तव्हां गवर्नमेंट खे चई करे मदद बि वठी सघंदा आहियो की असां ईअं करणु चाहींदा आहियूं, हिकु एसोसिएशन ठही वञे, है न। त तव्हां सम्झाए सघंदा आहियो असां ब्रह्म कुमार कुमारियूं पंहिंजे ई तन मन धन सां सर्विस कंदा आहियूं। असां भीख त न मांगदा आहियूं। ईश्वर जा ॿार आहिनि, ईअं प्लान ठाहियो, ईअं न की तव्हां मदद न करे सघंदा आहियो। अहिड़ो कमु करो जंहिंमें वाह थिए, त तव्हां उन्हनि खे असां सम्झाए सघंदा आहियूं असां ईश्वर जा ॿार आहियूं। ईअं प्लान ठाहियो, ईअं न की तव्हां मदद न करे सघंदा आहियो। अहिड़ो कमु करो, मतिलबु मदद करे सघंदा आहियो। जॾहिं शिव बाबा चयो अथई त ज़रूरु कल्प पहिरियों थियो हूंदो, हाणे बि थी वियो हूंदो या थियणो हूंदो। हज़ारों मदद ॾियण वारा निकिरी वेंदा, है न, ऐं मदद ॾियण वारा बि हज़ारों निकिरी वेंदा। इहे पंहिंजो संगठन ठाहियो। विदेश में बि केॾो थींदो आहे, भारत में बि केॾो थींदो आहे। त इहे संगठन ठाहे करे हाणे इहा सर्विस करो। मुख्य खे चुनो, सेमिनार करो। ॿारनि खे संभालण वारा त ॾाढा निकिरी वेंदा। तव्हां ईश्वरी सर्विस में लॻी वञो, है न। अगरि घर में ॿार आहिनि त उन्हनि खे संभालण वारा त ॾाढा आहिनि। तव्हां ईश्वरी सर्विस में लॻो। अहिड़ी फ्राक दिलि हुजणी खपे जो झटि सर्विस ते निकिरी पवनि। अहिड़ा फ्राक दिलि हुजणा खपनि जो झटि सर्विस में निकिरी वञनि, की ॿार आदि घर आदि भले ॿियो कोई कंहिंखे निमित ठाहे करे ऐं ख़ुदि वञी बाबा जी सर्विस करनि। हिकु तरफ़ इहा सर्विस आहे, ॿियो तरफ़ गीता जी आहे। इन ॻाल्हियुनि खे मिलाए करे उठायो। तव्हां पढ़ंदा ई आहियो इहे लक्ष्मी नारायण ठहिण लाइ, है न। असां पढ़ंदा ई आहियूं लक्ष्मी नारायण ठहिण लाइ। त हिते तव्हां ॿारनि खे आपस में मतभेद में न रहणो खपे। अगरि कोई ॻाल्हि बाप सां छिपाईंदा आहियो, सच न ॿुधाईंदा आहियो, त बि पंहिंजो ई नुक़सानु कंदा आहियो। ॿियो ई 100 गुणा पाप पइजी वेंदो आहे, है न। अगरि कोई ॻाल्हि बाबा सां छिपाईंदा आहियो, सच न ॿुधाईंदा आहियो, त पंहिंजो ई नुक़सानु कंदा आहियो। इन करे न जो बि ॻाल्हि आहे न उहा बाबा खे असांखे सची ॿुधाइणी खपे, है न। बाबा खे असांखे सची सभु ॻाल्हियूं ॿुधाइणी खपनि। कॾहिं बि कुझु छिपाइणो न खपे, है न। योग लॻाइण छा आहे? योग ॾाढे तरीक़नि सां लॻी सघंदो आहे। बाबा सां रोह रियान करूं त इहे बि त योग ई आहे न।
त हमेशा हर घड़ी बाबा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहो त बाबा जी मदद बि मिलंदी, न त छुपाईंदव त 100 गुणा पाप बि मिली वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकीलती ॿारनि प्रति बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, असां मीठे बाप जा ॿार आहियूं। आपस में मीठी भाउ भेण थी करे रहणो आहे। कॾहिं बि विकारी दृष्टि न रखणी आहे, है न। कॾहिं बि हिक ॿिए ते विकारी दृष्टि न रखणी आहे। दृष्टि में कोई बि चंचलता हूंदी त रूहानी सर्जन खे सच ॿुधाइणो आहे। कोई बि चंचलता हूंदी, मतिलबु कुझु बि तव्हांखे लॻंदो आहे इहे ठीकु न आहे त बाबा खे ॿुधाए ॾियो। ॿियो आहे कॾहिं आपस में मतभेद में न अचिणो आहे। फ्रैक्टल ठही सर्विस करणी आहे। पंहिंजे तन मन धन सां ॾाढी ॾाढी नम्रता सां सेवा करे सघंदा आहियो। बाप जो परिचय पैगाम सभिनि खे ॾियणो है न। बाप जो परिचय अर्थात पैगाम सभिनि खे ॾियणो, चाहे मन सां ॾियो, चाहे वाचा ॾियो, चाहे कर्मण सां ॾियो। कर्मनि खे बि ॾिसी करे बि माण्हू सोचदा न भई इन्हनि खे अहिड़ो ठाहिण वारो केरु। त ॾाढी नम्रता सां सेवा करो, सभिनि खे बाप जो परिचय ॾियो। वरदान, हर कर्म चरित्र जे रूप में गायन योग्य ठाहिण वारा महान आत्मा ठहो। महान आत्मा उहा जंहिंजो हर संकल्प कर्म महान हुजे। हिकु बि संकल्प साधारण व व्यर्थ न हुजणो खपे उन्हनि जो। त इहा समान सदा यादि रखो कि मां महान आत्मा आहियां। त महान आत्मा जी विशेषता अची वेंदी। हर संकल्प कर्म महान, हिकु संकल्प बि साधारण व व्यर्थ न। कोई बि कर्म साधारण व बग़ैर अर्थ न हुजे। कर्मेंद्रियन द्वारा जो भी कर्म थिए उहा अर्थ सहित ही थियणो खपे। कर्मेंद्रियन द्वारा जो भी कर्म थिए वो अर्थ सहित ही थियणो खपे, है न। त संकल्प करो कि मनसा वाचा कर्म मां महान आत्मा आहियां। त ये महान आत्मा जी सभु विशेषताएं अची वेंदियूं। संकल्प भी वेस्ट न, स्वप्न भी वेस्ट न। कर्मेंद्रियन सां कोई अहिड़ो कर्म भी न थिए। समय ही महान कार्य में सफल थिए। हर हिकु चरित्र गायन योग्य थी वञे। महान आत्मा जो ही यादगार हर्षित मुहूर्त, आकर्षण मुहूर्त ऐं अव्यक्त मुहूर्त जे रूप में आहे। महान आत्माउनि जो यादगार छा आहे? हर्षित मुहूर्त, आकर्षण मुहूर्त, अव्यक्त मुहूर्त। अव्यक्त मुहूर्त जे रूप में आहे। स्लोगन आहे, मान जी इच्छा छॾे सुमान में टिकी वञो त मान परछाई जे समान पुठियां ईंदो। मान जी इच्छा छॾे सुमान में टिको त मान परछाई समान पुठियां ईंदो। पंहिंजे सुमान में टिको, मां महान आत्मा आहियां। त ओड़ा कर्म कंदासीं त परछाई समान माण्हू असांखे मान ॾींदा। अव्यक्त इशारो आहे, कोई बि स्थूल कार्य कंदे हुए मनसा द्वारा वाइब्रेशन फैलाइण जी सेवा करो। जे कोई बिज़नेसमैन आहे त स्वप्न में बि पंहिंजो बिज़नेस ॾिसंदो आहे। ईअं पंहिंजो कमु आहे न विश्व कल्याण करणु। इहा तव्हांजो ऑक्यूपेशन आहे। हिन ऑक्यूपेशन खे स्मृति में रखी सदा सेवा में बिज़ी रहो। यदि सेवा जो फल मिली वञे त माया जी छेज रही वेंदो। इन करे जॾहिं बि बुद्धि खे फुर्सत मिले त बुद्धि खे सेवा में लॻाए छॾो। कीअं? सोचो कि विश्व में सम्झो तव्हां वटि स्थूल सेवा न आहे। वैसे त बाबा चवंदा आहिनि स्थूल सेवा कंदे हुए बि सम्झो मां पूरे विश्व जे अॻियां आहियां। चलो ठीकु आहे, तव्हांजी उहा थी वई। त जॾहिं फ्री आहियो त सोचो पूरे विश्व में सभई आत्माउनि खे बाबा जो मां परिचय थी ॾियां। सभिनि खे परिचय मिले थी। सभु शांति थी वञनि, सभु शक्तिशाली थी वञनि, सभु गुणवान थी वञनि, सभी मर्यादा पुरुषोत्तम थी वञनि,
सभी निर्विकारी थी वञनि, सभी सुतो प्रदान थी वञनि, है न। त ईअं जॾहिं असां संकल्प कंदासीं न त ईअं लॻंदो बुद्धि जे पूरे विश्व में बाप दादा जी लाइट माइट फैलाए थी बुद्धि द्वारा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।